बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा व्यूवर्स। अॼु असां सिंधी ॿाराणे किताब सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मां पढ़ंदासीं। जीअं असां अॻु में पढ़ी आया आहियूं सिंध अल्फ़बेट जी पटी, जंहिंमें असांखे ख़बर आहे त उन में 52 लेटर्स आहिनि। हाणे हीअ जेकी पटी आहे, इन पटीअ जे अखरनि खे चइबो आहे सालिम अखर या सॼा अखर। अॼु असां इन्हनि अखरनि जे मुंड वारी शिकिल या पहिरीं शिकिल जे बारे में पढ़ंदासीं, जेके अखरनि मां जुमिले ठाहिण में कमु ईंदा आहिनि। अचो त पढ़ूं। हाणे आउं हिकिड़ी सीरीज़ ठाही आहे। सीरीज़ ही जेकी अल्फ़ खां वठी रेल ताईं आहे, इहा आहे सालिम अखर या सॼे अखरनि जी, ऐं हेॾा अड़े रेल खां वठी जेके ताईं हीअ जेकी सीरीज़ आहे, इहा आहे सॼनि अखरनि जी। हाणे उहे अखर जेके मुंड वारी शिकिल में अमूमन इस्तेमालु थींदा आहिनि अखरनि मां लफ़्ज़ ठाहिण में, उन में बे बदक खे असीं हीअं लिखंदा आहियूं। अल्फ़ त रिमेन्स सेम साॻियो ई रहंदो आहे। ॿिए बुक खे हिन सूरत में लिखंदा आहियूं, ॿिए भित खे हीअं, ते तारे जो फॉर्म हीअं आहे, ते थेले जो, टे टोपी, ठे ठूठ, से सवाब ऐं पे पगर। ऐं उन खां पोइ जीम जुती जीम जी जेकी बि सीरीज़ आहे, जीअं तव्हां ॾिसो था हिन फॉर्म में, उन खे बि जेको आहे त असां हिन फॉर्म में लिखंदा आहियूं मुंड वारी शिकिल में। जीम जुतीअ खे असां हिन तरीक़े सां लिखंदा आहियूं, जे जिभ खे हीअं, झे झिरकी रिमेन्स सेम साॻी रहंदी आहे, ऐं जे जन ची चंड ची छटी हे हजम अखे खचर खे असीं हिन फॉर्म में रखंदा आहियूं। बाक़ी हेॾा ॿिया जेके अखर आहिनि, दाल दर खां वठी रेल ताईं, इहे मुंड वारी शिकिल में इन लिखिबा आहिनि जीअं तव्हांखे नज़र था अचनि। हीअ जेके सालिम अखर आहिनि, इन्हनि मां जॾहिं असां मुंड वारी शिकिल ठाहींदा आहियूं जुमिलनि में इस्तेमालु करण जे लाइ, त अड़े माड़ी इन जी सूरत में रखंदा आहियूं, अज़े ज़ंजीर बि ईंदी। बाक़ी सीन सीटी हिन सूरत में रखंदा आहियूं, शीन शी हिन सूरत में, ऐं स्वाद सूफ़ हिन सूरत में, ज़वाद ज़ेफ़ हिन सूरत में, ऐं तुए तोतो या ज़ुए ज़ालिम उहे बि साॻी सूरत में रखंदा आहियूं जीअं सालिम अखर जी आहे। ऐं एन एनक जो फॉर्म, एन एनक हिन सूरत में, गेन गालीचो हिन सूरत में, फे फानूसो या फे फीथो या काफ़ कलम उहे हिन सूरत में रखंदा आहियूं। काफ़ कुतुब स्टार्टिंग वारो सालिम जो हुजे या मुंड वारी शिकिल जो हुजे, उहो साॻियो ई रखिबो आहे। बाक़ी ईअं खे खट गप ॻीगऊं घिघेड़ो ईअं सिंग उहा इन सूरत में रखंदा आहियूं। बाक़ी लाम लकुन तव्हां ॾिसी सघो था, असीं लाम लकुन हिन फॉर्म में आहे। जॾहिं असां मुंड वारी शिकिल में लिखंदा आहियूं त उनखे असीं हिन सूरत में लिखंदा आहियूं, ईअं लिखोसि या ईअं लिखोसि, ॻाल्हि साॻी आहे। सही आहे। मीमस बि साॻी, नूं नथ हिन फॉर्म में, नूं हिन में, वाडो रिमेन्स सेम, या थी साॻी शिकिल में, अलफ़ नंढिड़ो असां ईअं लिखंदा आहियूं, ऐं इहे यको ईअं लिखंदा आहियूं। हाणे हीअ जेको असां पढ़ियोसीं सालिम अखरनि जी मुंड वारी शिकिल। इन खां अलावा विच वारी शिकिल बि हूंदी आहे ऐं आख़िर वारी बि शिकिल हूंदी आहे। अॼु जे लाइ ही काफ़ी। थैंक यू।